अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम व्यूअर्स, अॼु वरी औराद वज़ाइफ़ जे हवाले सां हिकिड़ो वधीक क्लिप खणी करे अवां जे बारगाह में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि बि ईंदो, अवां उनखे लाइक कंदो ऐं उनखे पंहिंजे ग्रुपनि में शेयर बि कजो। अचो बग़ैर कंहिं देर जे औराद जी तरफ़ हलूं था। पहिरियों विर्द जेको अॼु बयानु थींदो उहो दुआए अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जे नाले सां मशहूरु आहे। हिन जे मुतलिक़ अचे थो त जेको ही दुआ पढ़ंदो त ज़ालिम ऐं शैतान जे शर खां महफ़ूज़ रहंदो। हिन जे मुतलिक़ ॾाढो प्यारो वाक़ियो शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मदनी पंजसूरा में लिखियो आहे। अचो उन जे मुतलिक़ ॿुधूं था त हिकु ॾींहुं ज़ालिम गवर्नर हज्जाज बिन यूसुफ़ हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खे 400 घोड़ा जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हुया ॾेखारे करे चयईं, ए अनस, छा तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि एॾा घोड़ा ऐं ही शान ऐं शौकत ॾिठो? हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमायो, ख़ुदा जो कसम, मूं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि हिन खां बि बहितर शयूं ॾिठियूं आहिनि। ऐं मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त घोड़ा 3 क़िस्मनि जा आहिनि। हिकु उहो जेको जिहाद जे लाइ रखियो वञे ऐं उनजे रखण जो सवाब बि पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हुयो। ॿियो घोड़ो उहो आहे जेको पंहिंजी सुवारी लाइ रखियो वञे, ऐं टियों घोड़ो उहो जेको नामाचारी जे लाइ रखियो वञे, ॾेखाव जे लाइ रखियो वञे। उन्हीअ जे रखण सां माण्हू जहन्नम में वेंदो। हे हज्जाज, तुंहिंजा घोड़ा अहिड़ा ई आहिनि। हज्जाज जी ॿुधी ॾाढी कावड़ लॻी ऐं वराणे, ए अनस, जेकॾहिं मूंखे इन जो ख़्यालु न हुजे हा त तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई आहे ऐं अमीरुल मोमिनीन अब्दुल मलिक बिन मरवान तोसां रिआयत करण जी हिदायत कई हुई, न त मां तोसां ॾाढो बुरो वर्ताव कयां। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, ए हज्जाज, ख़ुदा जो कसम, तूं मूंसां बुरो वर्ताव करे ई नथो सघीं, छो त मूं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां कुझु कलिमात अहिड़ा ॿुधा आहिनि जिन जी बरकत सां आउं सदाईं अल्लाह ताला जी पनाह में रहंदो आहियां ऐं उन कलिमात जी बदौलत कंहिं ज़ालिम जी सख़्ती ऐं कंहिं शैतान जे शर खां नाहियां ॾिजंदो। हज्जाज गुफ़्तगू जी दहशत जे सबबु सफ़ा बिल्कुलु माठ थी वियो ऐं कंध झुकायईं। थोरी देरि खां पोइ कंध खणी करे चयईं, उहे कलिमात मूंखे ॿुधायो। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, मां तोखे हरगिज़ न ॿुधाईंदुसि, छो त तूं उन जे लाइक़ ई न आहीं। रावी लिखनि था त हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जॾहिं वक़्तु विसाल क़रीब आयो त उन्हनि जो ख़ादिम हुयो जंहिंजो नालो हुयो हज़रत सैयदना अब्बान रज़ियल्लाहु ताला अन्हु। पाण हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु उनखे फरमायो, छा कुझु चाहियो था? हज़रत सैयदना अब्बान रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, अर्ज़ु कयो त आका, असांखे उहे कलिमात सेखारियो जंहिंजे ॿुधाइण जी दरख़्वास्त तव्हांखे हज्जाज बिन यूसुफ़ कई हुई ऐं तव्हां उनखे ॿुधाइण खां इनकार कयो हुयो। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, अचो सिखी वठो ऐं उन्हनि खे सुबुह ऐं शाम पढ़जो। उहे कलिमात इहे आहिनि, बिस्मिल्लाहि अला नफ़्सी, बिस्मिल्लाहि अला नफ़्सी व दीनी, बिस्मिल्लाहि अला अहली व माली व वलदी, बिस्मिल्लाहि अला मा आतानी अल्लाहु रब्बी ला उशरिकु बिही शैयन, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, व आज़्ज़ु व अजल्लु व आज़मु मिम्मा अख़ाफ़ु व अहज़रु, अज़्ज़ जारुक व जल्ल सनाउक व ला इलाहा गैरुक, अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिका मिन शर्रि नफ़्सी व मिन शर्रि कुल्लि शैतानिम मरीदिन व मिन शर्रि कुल्लि जब्बारिन अनीदिन, फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम, इन्न वलिय्यिल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्लस सालिहीन। हिन दुआ खे 3 भेरा सुबुह ऐं 3 भेरा शाम जो पढ़णु बुज़ुर्गनि जो मामूल रहियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी बि वज़ाहत कंदो हलां त रिवायतुनि में औराद जे हवाले सां सुबुह ऐं शाम जो तज़किरो काफ़ी दफ़ा ईंदो आहे। त सुबुह छा खे चइबो आहे ऐं शाम छा खे चइबो आहे, उनजी थोरी वज़ाहत आहे। उहा वज़ाहत हीअ आहे त अधु राति खां पोइ खां वठी सिज जो पहिरियों किरणो चमकण ताईं सुबुह
इन सॼे वक़फ़े में जेको कुझु पढ़ियो वञे उनखे सुबुह जो पढ़णु चइबो ऐं ज़ुहर यानी ॿेपर जी शुरूआति खां सिज लथे ताईं शाम चवराईंदी आहे। इन समूरे वक़फ़े में जेको कुझु पढ़ियो वञे उनखे शाम जो पढ़णु चइबो आहे। यादगिरी जे लाइ हाफ़िज़े जी मज़बूती जे लाइ पंजनि नमाज़ुनि खां पोइ मथे ते साॼो हथु रखी 11 भेरा या कवियो पढ़ंदा। 21 विर्द आहे नज़र जी हिफ़ाज़त जे लाइ पंजनि नमाज़ुनि खां पोइ 11 भेरा या नूर पढ़ी ॿिन्ही हथनि जी आङुरियुनि ते दम करे अखियुनि ते फेरींदा। ज़बान में जेकर अटक हुजे त फज्र जी नमाज़ पढ़ी करे हिकु पाक पथरी वात में रखी करे ही आयत 21 भेरा पढ़ो। काल रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।